नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। वक्त से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त समूरे मुल्क में सख़्त गर्मी में इज़ाफ़ो थी वियो है। पंजाब, खैबर पख्तूनख्वा जे मैदानी इलाक़नि, बलोचिस्तान ऐं सिंध सूबे में सख़्त गर्मी पवण जा इम्कान आहिनि, जॾहिं त कुझु इलाक़नि में बरसात भी पइजी सघे थी। जून महीने जी शुरूआत खां ई गर्मी जो ज़ोर में जीअं इज़ाफ़ो थियो त उन में घटिताई जी बजाय गर्मी वधी रही है। मौसमियात खाते मूजिबि आचर ते भी सख़्त गर्मी पवण जा इम्कान आहिनि, जॾहिं त कुझु इलाक़नि में गजगोड़ सां हल्की बरसात जो इम्कान है, जिन में गिलगिस्तान, कश्मीर, मालकंडा, हज़ारा ऐं गुजरांवाला डिवीज़न शामिल है। कराची जो मौसम भी गरम ऐं आलूदगी रहण जो इम्कान है, जॾहिं त गर्मी पद वध खां वधि 37 ग्रेड सेंटीग्रेड ताईं रहंदो। कराची जे ॾाखणे इलाइक़े में 25 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हवाऊं हली रहियूं आहिनि। गुज़िर 24 कलाकनि दौरान समूरे मुल्क जे मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदो, जॾहिं त KPK, गिलगिस्तान, बल्तिस्तान ऐं कश्मीर जे कुझु हंधनि ते हल्की बरसात पइजी सघे थी। सभिनी खां वधीक बरसात कालाम 3 सेंटीग्रेड, गिलगिस्तान बल्तिस्तान में 1 डिग्री बरसात रिकॉर्ड कई वई आहे। आचर ते सभिनी खां वधीक गर्मी सिंध जे ज़िले जेकमाबाद 50 डिग्री सेंटीग्रेड, मिठी, दादू, रोड़ी, लाड़काणो ऐं मोइंजो दड़ो 48 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी